अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श ॼण तव्हां सां गॾु आहियां। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां SST जे जारी इम्तिहान में अॼु पहिरियों इम्तिहान हुयो, जंहिंमें सिंधी जा जेके सवाल आया आहिनि उन्हनि जा दुरुस्त जवाब ई आहिनि। तनक़ीदु किताब जो लिखियलु आहे डॉक्टर लहदाद पोयो। किताब काफ़ी जो मुसनिफ़ केरु आहे? मखदूम तालिबुल मौला। मोहन जो दड़ो अली बाबा जो लिखियलु आहे नॉविल। सिंधी ॿोली जो समाजी कार्य किताब जो लेखक आहे डॉक्टर अलहदाद बोयो। बयानुल आरफ़ीन कंहिंजे मलफ़ूज़ात आहे? बयानुल आरफ़ीन कंहिंजो मलफ़ूज़ात आहे? शाह करीम बुल्डियारो। मिर्ज़ा अली कुली बेग सचल जो रिसालो तरतीब ॾेई शाया करायो 1902 में। 1902। नूरजहान नाविल कंहिंजो लिखियलु आहे? डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी। सिंध यूनिवर्सिटीअ मां सिंधी अदब में सभ खां पहिरियों PhD डिग्री हासिल कंदड़ आहे डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। सचल चेयर कहिड़ी यूनिवर्सिटीअ में क़ाइमु थियलु आहे? शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी। लतीफ़ी सैर किताब कंहिंजो लिखियलु आहे? भेरूमल मेहरचंद आडवाणीअ जो लिखियलु आहे। इंशाअल्लाह जीअं जीअं पेपर थींदा वेंदा ऐं उनजो सिंधी पोर्शन असां साम्हूं पेश कंदा वेंदासीं। अल्लाह हाफ़िज़।